बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए सबक के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 19वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है बेगम सुगरा हिदायतुल्लाह। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक उणी हूँ बेगम सुगरा हिदायतुल्लाह। तारीख़ में पहिरियों भेरो पाकिस्तान जो झंडो खोड़ण वारी जंहिं ख़ातून जो ज़िक्र कयो वञे थो, उहा हुई बेगम सुगरा हिदायतुल्लाह, जेका ऑल इंडिया मुस्लिम लीग वुमेन कमेटीअ जी सदर पिण हुई। संदसि जनम जो हंधि सिंध जो तारीख़ी शहर शिकारपुर आहे। 3 ॾींहंनि जी रवाज मुताबिक़ खेसि घर में तइलीम ॾियारी वई। बेगम सुगरा जी शादी ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह नाले हिकु नौजवान सां थी, जेको ताज़ो ई लंडन मां वकालत जी आला तइलीम पूरी करे वतन वरियो हो। उन वक़्तु हिंदुस्तान ते अंग्रेज़नि जो राॼ हो ऐं सिंध मुंबई प्रेसिडेंसी में शामिल कई वई हुई। तॾहिं हुन नौजवान सियासतदान खे मुंबई प्रेसिडेंसीअ तरफ़ां वज़ीर चूंडियो वियो ऐं हू 8 सालनि ताईं वज़ीर रहियो। जॾहिं मुस्लिम लीग औरतनि जी सब कमेटी जोड़ी वई त उन जो सदर बेगम सुगरा खे चूंडियो वियो। संदसि साथी कारकुननि में बेगम शोबान ऐं मिस वली मोहम्मद जान जा नाला ज़िक्र जोगा आहिनि। हिन कमेटीअ जो पहिरियों इजलास कराची शहर जे गांधी गार्डन में थियो। उन इजलास खे बेगम हिदायतुल्लाह ऐं बेगम शफ़ी ख़िताब कयो। लेडी हिदायतुल्लाह कॉन्फ्रेंस जे सदर जा थोरा मञींदे तारीख़ में मुस्लिम औरतनि जा कारनामा ॿुधाया। हुन पंहिंजे पुरजोश तक़रीर में चयो त मुसलमान औरतनि खे लीग जे झंडे हेठि गॾु थी पंहिंजे पैदाशी हक़ आज़ाद वतन जी जिदोजहद करणु घुरिजे। बेगम सुगरा सिंध जो तूफ़ानी दौरो करे मुसलमान औरतनि खे मुस्लिम लीग में शामिल करायो ऐं केतिरियूं ई सुजाॻ औरतूं मुस्लिम लीग जूं मेंबर बणियूं। जॾहिं लाहौर में मुस्लिम लीग जी औरतनि जो हिकु वॾो एहतिजाजी जुलूस बेगम सुगरा जी अॻवाणीअ में निकितो त उन वक़्त जी सरकार ॿिन्ही तरफ़नि खां पुलिस जा वॾा जथा बीहारे छॾिया। हिकु पुलिस अमलदार अॻिते वधी बेगम सुगरा जी रस्ता रोक कंदे खेसि चयो त अव्हां अॻिते नथा वधी सघो। बेगम सुगरा खेसि चयो त ख़बरदार, असीं सिंध मां आयूं आहियूं ऐं असां मोटी वञण लाइ न, पर झंडो अमारत जे मथां खोड़ण आयूं आहियूं। पोइ बेगम सुगरा झंडे ऐं साथियुनि समेत ॿाहिरि छॿर ते वेही रही। एतिरे में हिकु सिक्योरिटी गार्ड बेगम सुगरा खे वार्निंग ॾींदे चयो त ग्राउंड ख़ाली करियो। ॻोढ़ा गैस जा शेल ऐं हवाई फायरिंग थियण वारी आहे। पर हुन खेनि खुतो जवाबु ॾिनो त असीं एसिताईं न वेंदियूंसीं जेसिताईं पंजाब सेक्रेटरीट
जे इमारत ते झंडो न चाढ़ींदियूंसीं। नेठि हुननि बहादुर औरतनि खे सोभ नसीब थी। लेडी सुगरा वञी इमारत ते झंडो चाढ़ियो। ॿिए ॾींहुं लेडी हिदायतुल्लाह खे साथी औरतनि समेत गिरफ़्तार कयो वियो। आख़िरकार 3 ॾींहंनि खां पोइ उहे बांदी औरतूं आज़ादु थियूं। हुन बहादुर औरत पाकिस्तान जी आज़ादीअ वारी तहरीक में वॾा कारनामा सरअंजाम ॾिना ऐं औरतनि जी सुजाॻीअ लाइ घणो पाण पतोड़ियो। 1982 ईस्वीअ धारे कराचीअ में पहिरीं सिंधी औरत सरबराह कॉन्फ्रेंस जी सदारत जो एज़ाज़ पिणु बेगम सुगरा हिदायतुल्लाह खे हासिलु आहे। हुन बहादुर औरत 1985 ईस्वीअ में कराचीअ में वफ़ात कई।